निमाज नथो पढ़े न हैदरिया न हुसैनिया ॾाढा चाहिए जेको निमाज नथो पढ़े न हैदरिया न हुसैनिया जेके मस्जिद नथी वणे न हैदरिया न हुसैनिया जेके कुरान नथो वणे न हैदरिया न हुसैनिया छो त असां वटि नफ़रतुनि जो पैगाम कोन्हे मुहब्बतुनि जो पैगाम अल्लाह जो कसम खणी करे चवां थो तव्हांखे ग़लति ॿुधायो वियो आहे त हे सोने हसन के नाहिन मनीदा सोने हुसैन के नाहिन मनीदा सोने अली के नाहिन मनीदा ताकि मिसगाइड क्यों थो वने मां रब जो कसम खणी करे चवां थो जिए हजरत अबू बकर हजरत उमर हजरत उस्मान सा मोहब्बत असा जे ईमान जो हिस्सो आ तीए जनाबे अली जनाबे हसन ए जनाबे हुसैन सा मोहब्बत भी असा जे ईमान जो हिस्सो आ जी हजरत अबू बकर असांजे सिर जो साईं हजरत उमर असांजे सिर जो साईं हजरत उस्मान असांजे सिर जो साईं रब जो कसम खणी करे चवां थो तीअं सोहणो अली भी असांजे सिर जो साईं सोहणो हसन भी असांजे सिर जो साईं त सोहणो हुसैन भी असांजे सिर जो साईं Please subscribe my channel Parvez जी हजरत अबू बकर हजरत उमर हजरत उस्मान जे मोहब्बत खां सवा असांजो ईमान मुकम्मल नथो थी सघे तीअं जनाबे अली जनाबे हसन ए जनाबे हुसैन जे मोहब्बत खां सवा भी असांजो ईमान मुकम्मल नथो थी सके दिल जे मोहब्बत सां चई रहियो सुभान अल्लाह मां जॾहिं हजरत अबू बकर जी तारीफ़ बयान कंदो हां मुंहिंजो हियां ठरंदो आहे मां जॾहिं हजरत उमर जी तारीफ़ बयान कंदो हां मुंहिंजो हियां ठरंदो आहे मां जॾहिं हजरत उस्मान जी तारीफ़ बयान कंदो हां मुंहिंजो हियां ठरंदो आहे परवरदिगार जो कसम खणी करे चवां थो मां जॾहिं सोहणे अलीअ जी तारीफ़ बयान कंदो हां त बि मुंहिंजो हियां ठरंदो आहे मां जॾहिं सोहणे हसन जी तारीफ़ कंदो हां त बि मुंहिंजो हियां ठरंदो आहे मां जॾहिं सोहणे हुसैन जी तारीफ़ कंदो हां तभी मुझो हियां ठरंदो मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचे मेरा पैगाम मोहब्बत है जहां तक पहुंचे बचल शाहवारो मां आज पाक मोहम्मद करीम जे इनन बचड़न जे बारे में कुछ अर्ज करण चाहियां थो Please subscribe my channel Parvez Pal Official शायद कायनात में एड़ा बचड़ा तहां के ॿिया न मिलंदा जिन जे कनन में बांग भी रसूल चई जिन जे कनन में तकबीर भी रसूल चई जिन जा नाला भी रसूल रखिया हजरत हसन ऐं हजरत हुसैन जा नाला मुझे मुर्शिद अली नाहिन रखिया पाक नबी रखिया आहिनि तव्हांखे ख़बर हुजण खपे त हजरत हसन साईं उम्र में हजरत हुसैन साईं खां साल वॾो हो हजरत हसन साईं उम्र में हजरत हुसैन साईं खां साल वॾो हो ऐं पाक मोहम्मद करीम साईं जे विसाल वारे वक्त में हजरत हसन साईं जी उम्र ही 8 साल ऐं हजरत हुसैन साईं जी उम्र ही 7 साल यानी मासूम बच्चा हा Please subscribe my channel Parvez Pal Official जॾहिं अम्मा फातिमा साईं जे घर में सोनो हसन ॼायो ऐं हुजूर साईं खे ख़बर पई साईं जन पंहिंजी नंढड़ी नियाणी अम्मा फातिमा साईं जे घर आया साईं जन सोहणे हसन खे खयो त अॻियां निंड में आयो आवाज़ ॿुधण थो चाहियां तव्हांजो सोहणे अरबीअ सोहणे हसन खे हथनि में खयो पुट तव्हां मज़ाक न कयो आराम सां वेहो या भॼी वञो महिरबानी कयो बिनी जहानन जे सरदार सोहणे हसन खे खयो ऐं मदीने जे साईं सोहणे हसन खे चुमियो ऐं पाक पैगंबर साईं सोहणे हसन जे वात में पंहिंजी लिब मुबारक विधी ऐं मदीने जे साईं हजरत हसन जे सॼे कन में बांग ॾिनी ऐं मदीने जे मीर हजरत हसन जे खबे कन में तकबीर चई हजरत अली मौजूद हो साईं जन हजरत अली के मुबारक ॾिनी अली तो के मुबारक हुजे रब तो के खूबसूरत बचड़ो ॾिनो आ हजरत अली साईं फरमायो साईं खैर मुबारक साईं जन फरमायो अली इन बचड़े जो नालो छा थो रखे हजरत अली फरमायो साईं हिन जो नालो रखां तो हर्ब हर्ब माना जंग छो त मुंहिंजो मुर्शिद अली जंगिन जो बादशाह हो हजरत अली फरमायो सही न बचड़े जो नालो रखा तो हर्ब हर्ब माना जंग
हुजूर फरमायो ना अली ना अली ना ना अली ना, इन बचड़े जो नालो हर्ब ना है, मां मोहम्मद करीम इन बचड़े जो नालो हसन थो रखा। सोने अली फरमायो किबला तहां जो नालो अखिन थे। साल खां पो हजरत हुसैन जी विलादत थी। साईंजन के खबर पई, साईंजन अम्मा फातिमा जे घर आया, साईंजन सोने हुसैन के खयो, साईंजन सोने हुसैन जे वात में लुआबे दहन विधो, साईंजन सोने हुसैन जे सॼे कन में बांग ॾिनी, साईंजन सोने हुसैन जे खब्बे कन में तकबीर ॾिनी। हजरत अली मौजूद हो, साईंजन हजरत अली के मुबारक ॾिनी। अली मुबारक हुजी अल्लाह वरी मेहरबानी कई थी जी किबला खैर मुबारको। साईंजन फरमायो अली इन बचड़े जो नालो छा थो रखे? जी सी हर्ब सागी जंग से हुन जो न त पो हिन जो। साईंजन फरमाया ना 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 अली ना अली, हुन बचड़े जो नालो मां मोहम्मद करीम हसन रखियो हो ऐं हिन बचड़े जो नालो मां मोहम्मद करीम हुसैन थो रखा। सोने अली फरमायो किबला तहां जो हुकुम अखिन ते आ। बचल शाह वारो तवज्जो खपे, हसन में हुस्न हो। न ॻाल्हाईंदो तो मां न ॻाल्हाईंदुसि। मां हर हर तहां खां पुछां थो, तहां थकी पिया तो मां दुआ घुरायां। मोहब्बत सां वेठा आहियो। एक दफो पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे तकबीर जी सदा त बुलंद। नारे तकबीर, जमीयत उलमाए इस्लाम। हसन में हुस्न हो, हसन में हुस्न हो ऐं हुसैन सॼो हसीन हो। अल्लाहु अकबर कबीरा। मदीने जो साईं इन्हनि ॿिन्ही बचड़नि खे चुमंदो भी हो ऐं मदीने जो साईं इन्हनि ॿिन्ही बचड़नि खे सिंघंदो भी हो। हिकिड़े सहाबी अर्ज़ को या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढियां चओ बुलंद आवाज़े सां सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बचल शाह वारो मां कसम सां चवां थो, अगर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लफ्ज़ मोहब्बत सां चवंदव न, रब जे रहमत जा फरिश्ता तव्हां जे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सदाऊं हाणे जो हाणे बराह रास्त लाइव मदीने पाक में मुझे पाक मोहम्मद के रोज़े ते पहुंचाईंदा। सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जज़ाकुमुल्लाह, अल्लाह सी तव्हां के जज़ाए खैर दे। मां चुम त साईं जन पंहिंजन इन्हनि ॿिन्ही बचड़नि खे चुमंदा भी हा, साईं जन पंहिंजन इन्हनि ॿिन्ही बचड़नि खे सिंघंदा भी हा। Please subscribe my channel Parvez Pal हिकिड़े Official. साहब अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं बच्चन खे चुमण तो समझ में अचे थो, सिंघण समझ में नथो अचे। पीउ मां मोहब्बत जे करे बच्चन खे चुमंदा ज़रूर हिन, पर असां सिंघंदे न है ॾिठो। किबला तां हिननि बचड़नि खे चुमंदा भी हो, हिननि ॿिन्ही बचड़नि खे सिंघंदा भी हो। मदीने जे मीर फरमायो हुमा रेहान ताज फि दुनिया, हुमा रेहान ताज फि दुनिया, हुमा रेहान ताज फि दुनिया। अल्लाह जा बाना हे मुंहिंजा ॿई बचड़ा मां मोहम्मद करीम जा गुल हिन। मां मोहम्मद करीम जॾहिं इन्हनि खे सिंघंदो हां त इन्हनि मां मोहम्मद करीम खे जन्नत जी खुशबू ईंदी आहे। ॾाढियां चई रे सुभान अल्लाह, अल्लाहु अकबर कबीर। तूं ॾाढो मुड़सा जियां वड़ई तीअं कर, जेको निमाज़ पढ़े, जेको रोज़ो रखे, जेको हज करे, जेको ज़िक्र करे, जेको तिलावत करे, जेको ॾाढ़ी रखे, जेको पटको पाए, इहो मुलड़ू आहे, कटड़ू आहे, वहाबी आहे। जेको न निमाज पढ़े, न रोजा रखे, न हज करे, न जिक्र करे, न तिलावत करे, न दाढ़ी रखे, न पटको पाए, जंहिंजो नाश्तो भंग जे कूंडे ते, जंहिंजो मांझंदो चरस जे सूटे ते, जंहिंजे रात जो गुज़र सफ़र हीरोइन जे पुड़िन ते, चए मोमिन मरी वए, मरी वियो न। जेका अमड़, जेका भेण, जेका न्याणी निमाज पढ़े, रोजा रखे, हज करे, जिक्र करे, तिलावत करे, पर्दो करे, मूल्याणी आ, मूल्याणी, मूल्याणी। ऐं जेका भटारी न निमाज पढ़े, न रोजा रखे, न हज करे, न जिक्र करे, न तिलावत करे, टे पाव मेकअप जा सुबुह जो, टे पाव शाम जो, रोड कछींदी वते, कुरान मोमिन्याणी आ। सदके वञा तुंहिंजे मुहांडरनि तां।
इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। तू पाण के हैदरी तो जाए, तू पाण के हुसैनी तो जाए, तो जा मुहान राई को न था मिलन। अल्लाह अकबर। मुझो मुर्शिद अली भी कुरान जे 30 सिपारन जो हाफिज हो, मुझो मुर्शिद हुसैन भी कुरान जे 30 सिपारन जो हाफिज हो। सुभान अल्लाह में सुस्ती है। इन्हें केड़ी तकलीफ है इनके का तकलीफ है। मैं डॉक्टर भी आया वाइस चरे तो ये ऑपरेशन शुरू कंदो साणे जो हाणे अरदा मेहरबानी कर आराम से वेहो को थकी पिया तो घर हलियो वञे। हे अजीम प्रोग्राम के डिस्टर्ब छो था क्यों अदा ने रस्तो लियो तो वञे कावड़ जी तवज्जो है तवज्जो गालायो यार वायदो तो क्या वरी जल्दी नहीं हिंदुस्तान जे पाड़े में अज गालायो गालायो डाड़िया चो सुभान अल्लाह। बचल शाह वारो अल्लाह जो कसम सुभान अल्लाह जा लफ्ज़ रुगो माखे ना है न वणदा मुझे अल्लाह के भी वणदा है। डाड़िया चाहिए सुभान अल्लाह बुलंद आवाज़ से। मुझो मुर्शिद अली भी कुरान जे 30 सिपारन जो हाफिज हो, मुझो मुर्शिद हुसैन भी कुरान जे 30 सिपारन जो हाफिज हो। मुझो मुर्शिद अली भी पक्को निमाजी, मुझो मुर्शिद हुसैन भी पक्को निमाजी, मुझो मुर्शिद अली भी रोजन सा प्यार करने वारो, मुझो मुर्शिद हुसैन भी रोजन सा प्यार करने वारो। मुझो मुर्शिद अली भी दाढ़ी असा, मुझो मुर्शिद हुसैन भी दाढ़ी असा। मुझे मुर्शिद अली जे मथे ते भी इज्जत वारो पटको हो, मुझे मुर्शिद हुसैन जे मथे ते भी इज्जत वारो पटको हो। गाल के समझण जी कोशिश कर जेको निमाज नथो पढ़े न हैदरिया न हुसैनिया डाड़िया चाहिए जेको निमाज नथो पढ़े न हैदरिया न हुसैनिया, जेके मस्जिद नथी वणे न हैदरिया न हुसैनिया, जेके कुरान नथो वणे न हैदरिया न हुसैनिया, जेके पाक पैगंबर जी सुन्नत नथी वणे न हैदरिया न हुसैनिया, जेके पाक पैगंबर जे इज्जत वारो पटको नथो वणे न हैदरिया न हुसैनिया। डाड़िया चाहिए सुभान अल्लाह। हैदरी वो जो को सोहणे अली जे दग ते हले, हुसैनी वो जो को सोहणे हुसैन जे दग ते हले। तुझो न वड़ न वास्तो जोरिए कब्जो छो क्यों थी। डाड़िया चाहिए सुभान अल्लाह बुलंद आवाज़े सा। अल्लाह जो कसम जी मां हजरत अबू बकर उमर उस्मान जो नौकर हाँ तिया सोहणे अली सोहणे हसन सोहणे हुसैन जो भी नौकर हाँ। असा मदीने जे साईं सां भी प्यार कंदा हूं ऐं जिन सां मदीने जे साईं प्यार कयो हो उन्हनि सां भी प्यार कंदा आहियूं। असा हुजूर जा नौकर त आहियूं ही आहियूं पर आले मोहम्मद जा भी नौकर हूं, असहाबे मोहम्मद जा भी नौकर हूं ऐं अहले बैत मोहम्मद जा भी नौकर हूं। डाड़िया चाहिए सुभान अल्लाह बुलंद आवाज़े से। तो घर में भी नमाज नसीब को ने मुझे मुर्शिद हुसैन तो मक्तल में भी नमाज कजाना है कई। जिसकी हिम्मत पर अली मुर्तजा को नाज था, जिसकी हिम्मत पर अली मुर्तजा को नाज था, उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज था। यूं तो सजदे करने वाले हैं बहुत सारे बंदे पर हुसैन इब्ने अली का और ही अंदाज था। जिस तरह सजदा किया था करबला में आपने, उसके सजदे पर खुदाए लम यज़ल को नाज था। मौन सोहणे हुसैन ता सदके वञा जंहिंजो बाबो अली, जंहिंजो नानो नबी, जंहिंजी अम्मा फातिमा बतूल अल्लाह हुजूर जी सब खां नंढड़ी न्याणी अम्मा फातिमा हुजूर संजी चौथो नंबर न्याणी। मां हदीस पाक जे फरकन में पढ़ियो आ मदीने जे मीर फरमायो फातिमा तु बिज़अतुम मिन्नी। हुजूर फरमायो फातिमा मां मोहम्मद करीम जे जिगर जो टुकड़ो आ। हुजूर फरमायो फातिमा तु सज्जदतु निसाए अहलिल जन्नह। फातिमा जन्नत जे औरतुन जी रानी। हुजूर जो 4 न्याणियूं हूं, सब खां नंढड़ी न्याणी पैगंबर जी अम्मा फातिमा बतूल हुई।
खबर न था पाड़े वारन के चईन खां चिड़ छो आहे चवनि था 8.5 चार न 8.5 अच्छा चईन खां सवा चारो ई कोन्हे अल्लाह जे नाले में अखर 4 मिठड़े मोहम्मद करीम जे नाले में अखर 4 हिन सॼे क़ुरान में मिठड़े मोहम्मद करीम जो नालो 4 दफ़ा आयो न ॻाल्हाईंदे त मां न ॻाल्हाईंदुसि वॾी अज़मत वारा रसूल 4 वॾी अज़मत वारा फरिश्ता 4 वॾी अज़मत वारा आसमानी किताब 4 ज़िक्र फ़िक्र जा वॾा सिलसिला 4 फ़िक़्ह जा वॾा तरीक़ा 4 पाक मोहम्मद करीम जूं नियाणियूं 4 आहे को सुभान अल्लाह चवण वारो रसूल जे लफ्ज़ में अखर 4 सिद्दीक़ जे लफ्ज़ में अखर 4 हैदर जे लफ्ज़ में अखर 4 हुसैन जे लफ्ज़ में अखर 4 जिहाद जे लफ्ज़ में अखर 4 शहीद जे लफ्ज़ में अखर 4 न ॻाल्हाईंदे त मां न ॻाल्हाईंदुसि दिल जे मोहब्बत सां चई रहे सुभान अल्लाह मस्जिद में अखर 4 मुसल्ले में अखर 4 मिंबर में अखर 4 आलिम में अखर 4 हाफिज में अखर 4 गाजी में अखर 4 कारी में अखर 4 मुल्ला में भी अखर 4 चो न सुभान ॾाढा चो सुभान अल्लाह बुलंद आवाज़ सां मां चुम त अम्मा फातिमा साइण मदीने जे मीर जी 4थो नंबर न्याणी ऐं हुजूर खे एडी प्यारी ही हुजूर संजन जॾहिं भी सफ़र ते वेंदा हा त अम्मा फातिमा खां मोकलाए पो वेंदा हा ऐं संजन जॾहिं भी सफ़र तां मोटंदा हा त पंहिंजे घर पो वेंदा हा अॻ में अम्मा फातिमा जे घर वेंदा अल्लाहु अकबर कबीरा ऐं जॾहिं भी अम्मा फातिमा साइण बाबे मोहम्मद करीम सां मिलण ईंदी ही न त काइनात जो सरदार पंहिंजे न्याणी जे लाइ उथी बीहंदो हो या इस्लाम में न्याणी जी इज्जत आहे अवाए कारे पटके वारो थकी पियो के जगह तो वने हिम्मत कर बाबा हिम्मत कर शाबाश न तो पुलिस वारा मोकलिया मां हवे बेचारे के छड्यो न छो था जोरी छो था यार जोर जी मेहंदी लगदी काने मां त हर पुछां तो ता चो तो मां दुआ घुराया अला पकाई न कयो पाण में होला थकी पिया न सच्ची बुधायो मोहब्बत सां वेहंदो मां त करबला जे शहीदन जे बारे में कुछ चवण पियो चाहियां हिते मुड़स माण्हू वेहंदा हिते खपे थो ॾाढा चओ न सुभान अल्लाह नबियों का ताजदार है नाना हुसैन का ॻाल्हायो ॻाल्हायो जल्दी जल्दी ॻाल्हायो तो मैं जल्दी वाइस खत्म किया नबियों का ताजदार है नाना हुसैन का नबियों का ताजदार है नाना हुसैन का अफजल है कुल जहान से घराना हुसैन का नबियों का ताजदार है नाना हुसैन का अफजल है कुल जहान से घराना हुसैन का एक पल की थी हुकूमत एक पल की थी हुकूमत यहां पर यजीद की इस पल की थी हुकूमत एक पल की थी हुकूमत यहां पर हुसैन यहां पर यजीद की एक पल की थी हुकूमत यहां पर यजीद की सदियां हुसैन की है जमाना हुसैन का सदियां हुसैन की है जमाना हुसैन का ॾाढा चाहिए सुभान अल्लाह मां चुम त जॾहिं अम्मा फातिमा साइण बाबे मोहम्मद करीम सां मिलण ईंदी ही न त साईं जन उथी बीहंदा हा पंहिंजे न्याणीअ जे लाइ मां चुम इस्लाम में इहा न्याणी जी इज्जत आहे अम्मा फातिमा बतूल जी ॻाल्हि निकिती आहे त मां अम्मा फातिमा बतूल जे ख़िदमत में नज़राना अक़ीदत जे तौर ते ॿ लफ़्ज़ चवण चाहियां थो चवंदुमि तॾहिं जॾहिं कंहिंजी ज़ुबान ख़ामोश न रहंदी अल्लाह अकबर अल्लाह अकबर मुझे अम्मा फातिमा खड़े होकर
रसूलुल्लाह इस्तकबाल करते थे, खड़े होकर रसूलुल्लाह इस्तकबाल करते थे। जब भी दरबार अहमद में तू आती थी मेरी ज़हरा, तू फातिमा भी तू ज़हरा भी, लक़ब तेरा बतूल भी है। तू फातिमा भी तू ज़हरा भी, लक़ब तेरा बतूल भी है। नहीं है हश्र में तुझको कोई रंजो अलम ज़हरा। उम्मे कुलसूम, ज़ैनब और रुक़ैया, उम्मे कुलसूम ज़ैनब और रुक़ैया हैं भिने तेरी। उम्मे कुलसूम ज़ैनब और रुक़ैया हैं भिने तेरी। उम्मे कुलसूम ज़ैनब और रुक़ैया हैं भिने तेरी। नबी को सारी प्यारी थी मगर नूरे चश्म ज़हरा। खदीजा आइशा हफ्सा, खदीजा आइशा हफ्सा, उम्मे सलमा तेरी माएं। खदीजा आइशा हफ्सा, उम्मे सलमा तेरी माएं। तू है हसनैन की अम्मी, तू है हसनैन की अम्मी, अली तेरे शोहर ज़हरा। अल्लाह अकबर। मदीने जे साईं जा हे लफ्ज़ मुखे याद था अचन जेके हदीस जे वर्कन में लिखा पिया हिन। कायनात जे सरदार नबी फरमायो, हे नबी जन जो सरदार नबी, हे रसूलन जो पगदार नबी, हे कायनात जो महदार नबी, हे अल्लाह जो दिलबर, हे नबी जन जो अफसर, हे शाफ़िए महशर, हे साकी जे कौसर, हे बुलंदो बाला कदर, हे रहमत जो समंदर चो सुभान अल्लाह। मदीने जे मीर फरमायो, मन सर्रहु अन यंजुर इला रजुलिन मिन अहलिल जन्नह व फी रिवायतिन इला सय्यद शबाब अहलिल जन्नह फलयंजुर इलल हुसैन इब्न अली। मदीने जे मीर फरमायो, जंहिंजी दिल चवे तमा जन्नती जवान जी ज़ियारत कयां। ऐं ॿी रिवायत में मदीने जे साईं फरमायो, जंहिंजी दिल चवे तमा जन्नत जे जवाननि जे सरदार जी ज़ियारत कयां। मदीने जे साईं फरमायो, उनखे खपे त मुंहिंजे बचड़े हुसैन जे चेहरे जो दीदार कर। अल्लाह अकबर। मांखे हज़रत उसामे जा लफ़्ज़ याद था अचनि। हज़रत उसामो हज़रत ज़ैद जो पुटु हो। हज़रत ज़ैद हुजूर जो ख़िदमत गुज़ार हो। हुजूर साईं जुतियूं मुबारक सिधियूं कंदो हो। साईं मस्जिद खां निकिरंदा हा त जुतियूं मुबारक साईं जे कदमनि में रखंदो हो। साईं घरां ईंदा हा त जुतियूं मुबारक हथी करे रखंदो हो। साईं खे पाणी पियारींदो हो, साईं खे ॾंदण ॾींदो हो, साईं खे विहाणो ॾींदो हो। हज़रत ज़ैद हुजूर जो ख़िदमत गुज़ार हो। तोखे ख़बर आहे, तोखे बुज़ुर्गनि ॿुधायो आहे त हुजूर साईं जा सहाबी तक़रीबन 1,24,000, मदीने जे मीर जा सहाबी तक़रीबन 1.25 लख। पर तोखे ख़बर हुजणु खपे, रब जे हिन क़ुरान में कंहिं बि सहाबी जो नालो कोन्हे, रुगो हज़रत ज़ैद जो नालो आहे। यो मिठड़े मोहम्मद करीम जे ख़िदमत जो सदको आहे। इन ज़ैद जे पुट जो नालो उसामो। हज़रत उसामो नंढड़ो हुजूर जो दादलो हो। आयो उसामो नंढड़ो हुजूर सां हुज्जतूं कंदो हो, जीअं बच्चा अबन सां हुज्जतूं कंदा आहिनि। हज़रत उसामो पैगंबर जो सहाबी, हुजूर जो दादलो सहाबी रिवायत थो करे कि मुंहिंजो साईं में कम पइजी वियो। रात जो वगड़ो हो, सोमहणी थी वई ही, देर सां चथो मां हुजूर जे दर ते आयुमि, हुजूर साईं खे सॾ कयमि, मां साईं जन खे सॾ कयमि। साईं फरमायो, उसामा तू आ, उसामा तू आ पुट, उसामा बचा तू आ। मां चुम हासी मां आहियां। साईं घर में आहिनि, साईं घरों था पुछनि, पुट तू आ, उसामा बचा तू आ। मां चुम हा साईं मां आहियां, साईं मां आहियां। साईं फरमायो कमु थी? मां चुम हा साईं कमु आहे। साईं फरमायो मां ॿाहिरि अचां? मां चुम हा साईं हा। साईं हा साईं तव्हां अचो, साईं ॿाहिरि अचो, मुंहिंजो कमु आहे। हज़रत उसामो थो फरमाए, साईं जन ॿाहिरि आया, मां साईं जी ज़ियारत कयमि, मां साईं जन खे कमु चयुमि। उसामो थो चए मुंहिंजो कमु थी वियो, मुंहिंजो कमु थी वियो। साईं फरमायो पुट पुट उसामा हाणे मां वञा?
हाणे मां वञा घर वञा मां घर वञा मां चयो हा साईं तव्हां वञो साईं तव्हां वञो साईं पुट वञा मां हा साईं तव्हां वञो साईं फरमायो पुट तूं वञ त मां वञा मां चयो न साईं अॻ में तव्हां वञो मां पोइ वेंदुसि इहो अदब हो रसूल जो इहो अदब हो रसूल जो हज़रत उसामो थो चए साईं जन मोटिया मां ॾिठुम साईं जन जी जेका चादर मुबारक ही साईं जन जे चादर मुबारक जो हिकिड़ो पलांद साईं जन जे हिकिड़े कुल्हे मुबारक में वेढ़ियल हो साईं जन जे चादर मुबारक जो ॿियो पलांद साईं जन जे ॿिए कुल्हे मुबारक में वेढ़ियल हो साईं जन जी चादर मुबारक साईं जन जे पुठाड़नि मुबारकनि जे पासे ॾांहुं लड़के पई हज़रत उसामो थो चए साईं जन जॾहिं मोटिया मां ॾिठुम त साईं जन जी चादर में का शइ चुरे पई जी मां रड़कियम मां चयुमि साईं तव्हांजी चादर में छा आहे साईं तव्हांजी चादर में छा आहे साईं तव्हांजी चादर में छा आहे हज़रत उसामो थो चए मां जॾहिं ईअं चयुमि साईं जन रुकिया मोटिया मांखे तकियऊं साईं जन मुरकिया बचल शाह वारो जॾहिं मदीने जो साईं मुरकंदो हो त मुंहिंजो अल्लाह जन्नत जा सभु फाटक खोलराए छॾींदो वो अर्श के चिराग हैं वो अर्श के चिराग हैं मैं उनके कदमों की धूल हूँ वो अर्श के चिराग हैं मैं उनके कदमों की धूल हूँ ए जिंदगी गवाह ए जिंदगी गवाह मैं गुलाम रसूल हूँ ए जिंदगी गवाह मैं गुलाम रसूल हूँ हज़रत उसामो थो चए साईं जन खे जॾहिं मां चयुमि साईं तव्हांजी चादर में छा आहे साईं जन मोटिया साईं जन मूंखे ॾिठो साईं जन मुरकिया साईं जन फरमायो उसामो छा थो चए मां चयुमि साईं तव्हांजी चादर में छा आहे साईं तव्हांजी चादर में छा आहे साईं जन फरमायो ॾिसंदे मां चयुमि हा साईं मां ॾिसंदुसि मां ॾिसंदुमि साईं हज़रत उसामो थो चए साईं जन पंहिंजनि ॿिन्ही कुल्हनि मुबारकनि मां पंहिंजी चादर मुबारक जा पलांद खोलिया साईं जन पंहिंजी चादर मुबारक रखी फरमायो उसामा ॾिस त मां मोहम्मद जी चादर में छा आहे हज़रत उसामो थो चए मां साईं जन जी चादर खोली ॾिठुमि त साईं जी चादर में हसन हुसैन हा आहे को सुभान अल्लाह चवण वारो हज़रत उसामो थो चए मां आई विटनेस अखियुनि ॾिठो शाहिद हां मां ॾिठुमि त साईं जन जी चादर में हसन हुसैन हा साईं जन फरमायो उसामा ॾिठुई त मुंहिंजी चादर में छा आहे ॾिठुई मां चयुमि हा साईं मां ॾिठुमि हज़रत उसामो थो चए रब जो कसम साईं जन मांखे ॾिठो साईं जन पंहिंजनि बचड़नि खे ॾिठो साईं जन मथे आसमान ॾे तकियो ऐं साईं जन इन मौके ते हे अल्फाज़ इरशाद फरमाया अल्लाहुम्मा 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 इन्नी उहिब्बुहुमा अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा फअहिब्बहुमा व अहिब्ब मन युहिब्बुहुमा हज़रत उसामो थो चए मां पाक मोहम्मद करीम साईं जा हे लफ़्ज़ ॿुधा साईं जन फरमायो मुंहिंजा अल्लाह हिननि ॿिन्ही बचड़नि सां मां मोहम्मद ॾाढो प्यार कंदो हां ओ मुंहिंजा अल्लाह तूं बि मुंहिंजे हिननि बचड़नि सां प्यार कजाए वाहिब मैं युहिब्बुहुमा ओ मुंहिंजा अल्लाह जेको मुंहिंजे हिननि ॿिनि बचड़नि सां प्यार करे तूं उन्हनि सां बि प्यार कजाए मूंखे ख़बर नथी पए त सुणे हुसैन जे शहादत ते माण्हू पिटींदा छो आहिनि अल्लाह मूंखे ख़बर नथी पए अब पिटबो हारायल ते या खटियल ते जरा ॻाल्हायो यार सोने हुसैन खटियो या हारायो जवाब ॿुधण थो चाहियां मुंहिंजो मुर्शिद हुसैन खटियो या हारायो जेकॾहिं को चवे थो त हुसैन हारायो त हुन ते लानत आहे हुन ते लानत आहे मुंहिंजो मुर्शिद हुसैन खटी वियो चओ न मुर्शिद हुसैन खटी वियो हाय हाय हारायल ते चइबी आहे खटियल खे वाह वाह चइबो हाय हाय हारायल ते कबी आहे खटियल ते वाह वाह चइबी आहे
जेके सोने हुसैन ते हाय हाय था कन उहे शायद मुर्शिद हुसैन के हारायल था समझन। असा मुर्शिद हुसैन के खटियल था समझूं। मां चवां थो मुंहिंजो हुसैन तुंहिंजो हुसैन तव्हां ॾाढियां ॿ दफ़ा चवंदव वाह हुसैन मुंहिंजो हुसैन तुंहिंजो हुसैन। लफ़्ज़ ॿुधण तो चाहियां मुंहिंजो हुसैन तुंहिंजो हुसैन मुंहिंजो हुसैन तुंहिंजो हुसैन। हिकिड़े हमरा जे पुट जो इंटरव्यू चांडका में MBBS में दाखिला जे लाइ एंट्री टेस्ट अस। छोकरे टॉप कयो पहिरियों नंबर खयई। पीउ ॾे फोन कयई बाबा मुबारक थी मां पहिरियों नंबर खयो आहे टॉप कयो थम बाबा मुबारक हुजे। छोकरे फोन रखी पिण से पिटणी शुरू कयो। सब घर जा भाती पिटको कुटको माण्हू करता ख़ैर त आहे कि असांजो पुट पहिरें नंबर में पास थियो आहे। चढ़े चरिया पोइ पिटियो छो था वो खटी वियो त वाह वाह कयो न। असांजो मुर्शिद हुसैन खटी वियो। ॾाढियां त जो सुभान अल्लाह। मां हिकिड़े हमरा खे चुमा के चई त शहादत ते त असां पिटींदा न आहियूं जेका तकलीफ़ थी इमामनि सगोरनि खे न उन ते पिटींदा आहियूं। मुंहिंजो चरिया तोखे ख़बर ई कान्हे मदीने जे मीर फरमायो शहादत वारे वक़्त में शहीद खे एतिरी तकलीफ़ बि नाहे थींदी जो कंहिंखे मच्छर चक पाए। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। तोखे कहिड़ी ख़बर तोखे बज़ाहिर मक़तल में शहीदन के पाक जिस्मन जा अंबार नजर था अचन हकीकत में उहे जन्नत जे बागन में पहुंची चुका आहिनि। हजरत इब्राहिम जे लाइ ज़ालिमन बाहि जो आराह तैयार कयो। बुजुर्ग वेठा आहिनि उलमा वेठा आहिनि मुंहिंजा अकाबिर वेठा आहिनि मुंहिंजा वॾा वेठा आहिनि। ॻाल्हि खे समझण जी कोशिश कर। बुजुर्गन खां तस्दीक कराए जाए हज़ारे मण काठिन जा गॾु कयूं हजरत इब्राहिम जे लाइ हज़ारे मण काठिन जा गॾु करे बाहि ॾिनऊं। एॾो वॾो आराह हो जो बाहि जा उल्ला आसमान ते पिया पहुचन। इन बाहि जे आराह में जनाब इब्राहिम के सटियूं। लेकिन खबर हुजण खपे तोखे इब्राहिम ज़ाहिर में बाहि में हो हकीकत में बाग में हो। मां हदीस में पढ़ियो थम मदीने जे मीर फरमायो क़यामत जे ॾिहाड़े रब करीम जन्नत वारन खे चवंदो रब करीम जन्नत वारन खे चवंदो कंहिंखे दुनिया में वापस वञण जो शौक़ हुजे त मोटायांस। जन्नती चवंदा रब तोबा 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 न वेंदासीं मसद जाम छुटी आहे। केरु वेंदो दुनिया में न वेंदासीं रब न न न असांजी तोबा हा। हुजूर फरमायो जन्नत में जॾहिं रब जन्नतिन खे ईअं चवंदो कंहिंखे दुनिया जे जहान में वञणो हुजे त मोटायांस सभु तोबह तोबह कंदा शहीद उथी बीहंदा। आहे को सुभान अल्लाह चवण वारो। शहीद अर्ज कंदा रब करीम मेहरबानी करण चाहे तो असांखे मोकिल। अल्लाह सी शहीदन खां पुछंदो सभु तोबह था कनि तव्हां छो था वञणु चाहियो। शहीद अर्ज कंदा रब तुंहिंजे इज्जत जो कसम तुंहिंजे अज़मत जो कसम तुंहिंजे कुदरत जो कसम तुंहिंजी किबरियाई जो कसम तुंहिंजे जलालत जो कसम जन्नत में सब कुछ मिली वियो आहे जेको घुरऊं था मिले थो पर रब शहादत वारे वक़्त में जेका लज़्ज़त ऐं जेको मज़ो मिलियो हो वो जन्नत में भी कोन्हे। ॾाढियां चई ॾे सुभान अल्लाह। बुलंद आवाज़े सां मां ख़त्म थो कयां। वठजी विया आहियो न मां ख़त्म थो कयां जल्दी ईमानदारी जल्दी जल्दी ख़त्म थो कयां। कुछ ॿ टे ॻाल्हियूं। अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो। अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो। चले खंजर करे सजदा चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। असांखे ॾिसनि था तीअं हमरान जूं रड़ियूं निकिरी थियूं वञनि ख़ुदा जो कसम। सियारे जी मौसम में 2 टे साल पुराणी ॻाल्हि आहे। मां राति जो निकितुसि मदरसे मां थधी कहर जी बरसां ईअं चकर पियो हणा रोड ते। 2 टे मलंग वेठा बाहि जो मच ॿारे हथ बि सेकनि पिया सुल्फिन जा सूटा बि हणनि पिया माण्हू अचनि वञनि पिया आराम सां पंहिंजे धंधे में लॻा पिया। मां जो लंघियुमि मूंखे जो ॾिठो
मां भी रहियुसि मां चयो रड़ियूं छो था कयो छा थियो कि तोखे साड़ियूं था मां चयो सभा गऊ बाहि ते तहां वेठा आहियो साड़ियो वरी मांखे असांखे ॾिसी नारा हणंदा आहिनि सम्झंदा आहिनि त असां हिननि खे साड़ियूं था अल्लाह जो कसम जॾहिं इहे असांखे ॾिसी हज़रत अली जो नालो खणंदा आहिनि न रब जो कसम असांजो हियांउ ठरंदो आहे चओ त चवां ॾाढियां चओ त चवां मां हदीस पाक में पढ़ियो थम अल्लाह वारो उहो आहे जंहिंजे ॾिसण सां अल्लाह यादि अचे मां हदीस पाक में पढ़ियो थम अल्लाह वारो उहो आहे जंहिंजे ॾिसण सां अल्लाह यादि अचे इन हदीस खे साम्हूं रखी मां चवंदो हां हज़रत अलीअ जो बि सचो पैरोकार उहो आहे जंहिंजे ॾिसण सां सुहिणो अली यादि अचे इन्हनि खे असांजे ॾिसण सां सुहिणो अली यादि थो अचे असांजे ॾाढनि ॾिसण सां इन्हनि जा नशा टुटी था वञनि इन्हनि जूं रड़ियूं ॿुधाइनि थियूं त अली जा आशिक़ असां आहियूं छा नालो आहे तुंहिंजो कंहिंजो पुटु बशीर अहमद जो पुटु आहे सफ़ा मलाइकनि जे मुहान रहिया ॾिसो तुंहिंजे पीउ जो नालो बशीर अहमद आहे न हा सिट डाउन ॻाल्हि थो सम्झायां ॻाल्हि थो सम्झायां हाणे हे बुज़ुर्ग माण्हू सफ़ा मलाइकनि जे मुहान रहे हे जेकॾहिं पंहिंजे पीउ खे सॾु करे मुंहिंजी ॻाल्हि सम्झो यार भला सिंधी ॿोली में कीअं सम्झायां तव्हांखे हे जेकॾहिं पंहिंजे पीउ खे सॾु करे हिन जे पीउ जो नालो आहे बशीर अहमद चए थो बशीर अहमद बशीर अहमद हिन खे तव्हां चङो चवंदो यार कसम अथव अलाह जी चङो अरे मुला ईअं पीउ खे बाबे खे ईअं सॾिबो आहे चरिया पीउ खे ईअं नाले सां रुखे नाले सां सॾु न कबो आहे पीउ खे सॾु कबो चइबो बाबा बाबा साईं ओ मुंहिंजा अब्बा अब्बा बाबे खे ईअं सॾु कबो आहे न कन रुखे नाले सां सॾु कबो हा नाले सां सॾु नाहे कबो बाबा चइबो आहे बचल शाह वारो मां काइनात जा लखें अब्बा मुर्शिद अली जे कदमनि तां घोरियां थो मां काइनात जा लखें अब्बा मुर्शिद अली जे कदमनि तां घोरियां थो तुंहिंजो तूं भंग सां वरी पिया छा आहे जेको पीउ खे रुखे नाले सां सॾे उहो बेअदब जेको मुंहिंजे मुर्शिद अलीअ खे जेको हिन धरती ते अल्लाह जो शेर हो असदुल्लाहिल गालिब हो जेको हक़ जो वली हो शेर जली हो जेको सोने अलीअ खे रुखे नाले सां सॾे इहो बेअदब न आहे इनके चओ त पहिरियों पंहिंजो वात मुश्क ऐं अंबर सां धो पोइ मुंहिंजे मुर्शिद अली जो नालो वठ अल्लाह अकबर कबीरा अरे मारे तवज्जो कर तूं थो चवे मुंहिंजो मुर्शिद हुसैन करबला में शहीद थियो आहे मञा थो सच मां करबला वियो हां मां करबला जी ज़ियारत कई आहे मां सोहणे हुसैन जे कबर ते कुल पढ़िया आहिनि मां नजफ बि वियो हां मां मुर्शिद अली जे कबर ते भी कुल पढ़िया आहिनि मां सोहणे हुसैन जे कबर ते भी कुल पढ़िया आहिनि पर जेके 72 ॼणा सोहणे हुसैन सां गॾा मां सभिनी जे कबरुनि ते कुल पढ़िया आहिनि मां करबला जूं हे जायूं भी ॾिठियूं आहिनि जिते मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम जे बचड़नि जो पाक रत उड़ो हो कसम सां चवां थो मां जॾहिं करबला वियो हुस तो उन धरती मां मूंखे पाक मोहम्मद करीम जे पाक बचड़नि जे पाक रत जी खुशबू महसूस थी रही ॾाढा चई रहे सुभान अल्लाह मां करबला जे धरती खे हीअं चयो हो न ॻाल्हाईंदे त मां न ॻाल्हाईंदुसि मां करबला जे धरती खे हीअं चयो हो ए करबला की खाक इस एहसान को न भूल ए करबला की खाक इस एहसान को न भूल तड़पी है तुझ पे लाश ए जिगर गोश ए बतूल तड़पी है तुझ पे लाश ए जिगर गोश ए बतूल इस्लाम के लहू से तेरी प्यास बुझ गई सैराब कर गया तुझ खूने रगे रसूल तू चए मुझे मुर्शिद हुसैन जॾहिं शहीद थियो तो मुर्शिद हुसैन जी पेशानी करबला जे मिट्टी ते हुई
तू थो चवें त शहादत वारे वक्त में मुझे मुर्शिद हुसैन जी पेशानी करबला जे मिट्टी ते हुई। मां थो चवां शहादत वारे वक्त में सोने हुसैन जी पेशानी करबला जे मिट्टी ते न हुई, रब रहमान जे रहमत जे कदमन ते हुई। कुछ चवां पियो यार, पिटको कुटको मागे समझ में नथो अचे, मूंखे समझाए। हाजी हज ते वञनि न, हाजी तुंहिंजो मिट माइट हज ते वञनि, पोइ पिटियो 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 हज ते वियो हाजी, तुंहिंजो चाचो, तुंहिंजो मामो, तुंहिंजो भाउ, तुंहिंजो बाबू, पिट न पिट पिट। मां हिकिड़ी जाइ ते वायसि, तुम त हमरान तुसीं छो पिटियो? मां चयो ज़ाल छॾे वियो वीचारो, नंढा मासूम ॿार छॾे वियो, पिटियो पिटियो, धंधा दाड़ी सभु छॾियो, ठीका बीका छॾियो, पिटियो न। हाजी हज ते वञे पिटियो, छो नथा पिटियो? इन जे करे जो हाजी काबो थो ॾिसे। कुझु चवां पियो? इन जे करे हाजी खे मुबारकूं थो ॾे, उनजे ॻिचीअ में गुलाब जे गुलनि जा हार थो विझे। हाजी काबो थो ॾिसे। बचल शाह वारा, हाजी काबो ॾिसंदो आहे, पर शहीद शहादत वारे वक्त में काबे जो रब ॾिसंदो आहे। हाजी काबो ॾिसंदो आहे, शहीद शहादत वारे वक्त में काबे जो रब ॾिसंदो आहे। मां रिवायतुनि में पढ़ियो आहे त जॾहिं को शहीद अल्लाह जे नाले ते जान खे कुर्बान कंदो आहे त शहादत जे लम्हे में उनखे रब जो दीदार नसीब थींदो। तू तो चए शहादत वारे वक्त में मुर्शिद हुसैन जी पेशानी करबला जे मिट्टी ते हुई। मां तो चवां शहादत वारे वक्त में मुझे मुर्शिद हुसैन जी पेशानी करबला जे मिट्टी ते न हुई, मुझे मुर्शिद हुसैन जी पेशानी रब रहमान जे रहमत जे कदमन ते हुई। तू चवने कीअं? मां तो चवां हीअं। मां हदीस ॾेखारण जे लाइ तैयार हाँ। मदीने जे साईं फरमायो, जॾहिं को निमाज़ी निमाज़ थो पढ़े ऐं निमाज़ी जॾहिं सजदे में थो वञे, सजदे में तोखे निमाज़ी जी पेशानी मुसल्ले ते नजर थी अचे, नुख ते नजर थी अचे, तॾे ते नजर थी अचे, फरासी ते नजर थी अचे, पट ते नजर थी अचे। मदीने जे मीर फरमायो, जॾहिं निमाज़ी निमाज़ थो पढ़े ऐं सजदे में थो वञे त सजदे वारे वक्त में निमाज़ी जी पेशानी अल्लाह जे रहमत जे कदमन ते हूंदी आहे। चओ त हुजूर सचो, ॾाढा चओ हुजूर, बुलंद आवाज़ सां हुजूर। हुजूर फरमायो, सजदे वारी हालत में निमाज़ी जी पेशानी रब रहमान जे रहमत जे कदमन ते हूंदी आहे। मुंहिंजो मुर्शिद हुसैन निमाज़ में शहीद थियो हो, मुंहिंजो मुर्शिद हुसैन सजदे में शहीद थियो हो। तॾहिं तो चवां त मुंहिंजे मुर्शिद हुसैन जी पेशानी करबला जे मिट्टी ते नहीं, हकीकत में मुंहिंजे मुर्शिद हुसैन जी पेशानी अल्लाह जे रहमत जे कदमन ते हुई। खत्म तो क्या मुझे आखिरी लफ्ज है बयान जा। पछाड़ी में बेवफाई चंगी ना है, पछाड़ी में बेवफाई चंगी ना है। बस मुझे चंद लफ्ज चवण दे। ये मारी तख्त सही, मारी तवज्जो तो कर। करबला जे मैदान में सोनो हुसैन सजदे में, मुझो विजदान तो चए उन 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 शहादत वारे लम्हे में जॾहिं सोनो हुसैन सजदे में हो, सोने हुसैन जूं नज़रूं रब रहमान जे चेहरे में, रब रहमान जूं नज़रूं सोने हुसैन जे चेहरे में। जीअं जीअं हज़रत इब्राहिम अल्लाह जे हुक्म जे तामील जे ख़ातिर पंहिंजे पुट इस्माइल खे वरतो, मिना जे मैदान में जनाब इब्राहिम हज़रत इस्माइल खे लेटायो, हथ पेर उन जा बंद कई, छुरीअ सां कोहे थो पंहिंजे पुट इस्माइल खे। ओ छोकरा गड़बड़ न कयो, ॿुधंदो वसूल कोन, बाक़ी रुगो फोटो कढण जो शौक़ आहे तव्हांखे। मारे ख्याल कयो, ये ॻाल्हियूं कम जूं आहिनि। जिया जनाब इब्राहिम अल्लाह जे हुक्म जे तामील जे खातिर हजरत इस्माइल खे मिना जे मैदान में लेटायो, उन जा हथ पेर ॿधई, छुरीअ सां कोहेस थो ऐं वरी चएस थो पुट इस्माइल घबरायो त नथी? आहे को सुभान अल्लाह चवण वारो? बच्चा घबरायो त नथी? हजरत इस्माइल जे अज़मत के भी सलाम थो क्या, पंहिंजे अबे इब्राहिम के चयो हैं, या अबतिफ अल मा तो उमर सतजिदुनी इंशाअल्लाहु मिन साबिरीन।
बाबा देर न करना अल्लाह जो हुक्म जे तामील में देर न करना हमारे तक जाए। मिनाज मैदान में इब्राहिम खलीलुल्लाह इस्माइल ज़बीहुल्लाह के चवे थो बच्चा घबरायो तो नहीं मुझो विजदान थो चए करबला जे मैदान में सोनो हुसैन जने सजदे में आ रब करीम पाक मोहम्मद जे बचड़े के चवे तो हुसैन घबरायो तो नहीं आए को सुभान अल्लाह चवण वारो खत्म पियो कहीं आखिरी लफ्ज़ है मुझे बयान जा हुसैन घबरायो तो नहीं अल्लाह अकबर मां पंहिंजे विजदान जे हवाले सां उन मंजर के तकियां पियो मांखे इं थो लगे तो सोने हुसैन जूं नज़रूं रब रहमान जे चेहरे में रब रहमान जूं नज़रूं पाक मोहम्मद जे बचड़े जे चेहरे में ॼणो अल्लाह सोने हुसैन के चए थो हुसैन घबरायो तो नहीं चवण दियो मांखे ॿ लफ़्ज़ चवण दियो मांखे आंखों आंखों में इशारे हो गए आंखों आंखों में इशारे हो गए तुम हमारे हम तुम्हारे हो गए तुम हमारे हम तुम्हारे हो गए मां करबला जे शहीदन के नज़राने अकीदत पेश करण चाहियां थो ऐं इन लफ़्ज़न खां पोइ दुआ घुरंदुसि सबई दिल सां चवंदो सुभान अल्लाह सबई दिल सां चवंदो सुभान अल्लाह करबला जे शहीदन के नज़राने अकीदत पेश करण थो चाहियां बातिल की कमाने टूट गई बातिल की कमाने टूट गई और हक का असासा जीत गया बातिल की कमाने टूट गई और हक का असासा जीत गया कोई भाड़ो भुतो न ॻाल्हाए मुड़समणो ॻाल्हायो कोई मुजावर न ॻाल्हाए मुजाहिद ॻाल्हायो कोई मुशरिक न ॻाल्हाए मुवहिद ॻाल्हायो को हर जाई न ॻाल्हाए यकजाई ॻाल्हायो बातिल की कमाने टूट गई और हक का असासा जीत गया सब कूफे वाले खाक हुए सब कूफे वाले खाक हुए सरवर का नवासा जीत गया बातिल की कमाने टूट गई और हक का असासा जीत गया सब कूफे वाले खाक हुए सरवर का नवासा जीत गया शब्बीर ने नोके नेजा पर शब्बीर ने नोके नेजा पर कुरान सुना कर बतलाया शब्बीर ने नोके नेजा पर कुरान सुना कर बतलाया शब्बीर ने नोके नेजा पर कुरान सुना कर बतलाया तुम सबको मार के हार गए तुम सबको मार के हार गए और एक पियासा जीत गया शब्बीर ने नोके नेजा पर कुरान सुना कर बतलाया तुम सबको मार के हार गए और एक पियासा जीत गया बातिल की कमाने टूट गई और हक का असासा जीत गया सब कूफे वाले खाक हुए सरवर का नवासा जीत गया वायदो क्यों या सोने हुसैन पंहिंजे वक्त जे यजीद जे अखियुनि में अखियूं मिलायूं हूं तीअं तूं भी हिन वक्त जे यजीदन जे मुकाबले में मैदान ते निकरंदे Please subscribe my channel Parvez Pal Official. मरी वियो आहे को इंशाअल्लाह चवण वारो वायदो कर त तूं भी पंहिंजे वक्त जे यजीदन के सोहणे हुसैन वांगुरु ललकारी ने इस्लाम जो दुश्मन यजीदा दीन जो दुश्मन यजीदा हक जो दुश्मन यजीदा सच जो दुश्मन यजीदा कुरान जो दुश्मन यजीदा पाक मोहम्मद जो दुश्मन यजीदा असहाबे मोहम्मद जो दुश्मन यजीदा आले मोहम्मद जो दुश्मन
यजीदा मजलूम जो दुश्मन यजीदा हिन वक्त जे यजीदन सां असांजी जंग जारी रहंदी केड़ा था चो इंशाअल्लाह केड़ा केड़ा था चो इंशाअल्लाह केड़ा केड़ा था चो इंशाअल्लाह नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा शाने सहाबा शाने अहले बैत शुहदाए करबला जमीयत उलमाए इस्लाम कायद जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान। यजीद वक्त की बैयत से मैं इनकार करता हूँ यजीद वक्त की बैयत से मैं इनकार करता हूँ। आवाज सुन तो जो ओ मिस्टर ओबासी वेही रहो। यजीद वक्त की बैयत से मैं इनकार करता हूँ हुसैन इब्ने अली के काफिले का एक सिपाही हूँ हुसैन इब्ने अली के काफिले का एक सिपाही हूँ किसी के रोब या लालच में आऊं मैं ये नामुमकिन किसी जालिम के आगे सर झुकाऊं मैं ये नामुमकिन खुदा से भी नहीं डरते ये जालिम कैसे जालिम है खुदा से भी नहीं डरते ये जालिम कैसे जालिम है मगर आलिम जो जालिम से डरे वो कैसा आलिम है खुदा से भी नहीं डरते ये जालिम कैसे जालिम है मगर आलिम जो जालिम से डरे वो कैसा आलिम है रसूलुल्लाह और अल्लाह पर ईमान काफी है हिदायत और तिलावत के लिए कुरान काफी है। पछाड़ी में उन्हनि खे तो चवां जेके सोने हुसैन सां मुहब्बत जी दावा भी कनि था ऐं सोने हुसैन जे दग ते बि नथा हलन उन्हनि खे चवां थो त अञा तौबा जा दरवाज़ा बंदि न थिया आहिनि ईअं भॼी अचो जिन मुजाहिदनि सां गॾु थियो जीअं करबला जे मैदान में यजीदी लश्कर मां हुर निकितो हो निकिरी अचो अञा तौबा जा दरवाज़ा बंदि न थियनि निकिरी अचो ईअं निकिरी अचो जी यजीदी लश्कर मां हुर निकितो हो हुर यजीदी लश्कर जो कमांडर हो चिट्टी जंग में जॾहिं ॾिठई त ज़ुल्म जी इंतहा थी वई सोने हुसैन खे अर्ज़ कयईं साईं मां तौबा क्या क़बूल थींदी सोने हुसैन फरमायो रुगो तौबा क़बूल न थींदी जन्नत वाजिब थी वेंदई ऐं मां तोखे तुंहिंजे जन्नती हुजण जी ज़मानत बि ॾींदुसि जॾहिं सोने हुसैन ईअं चयो त यजीदी लश्कर जो कमांडर हो ईअं जंप ॾेई निकितो ऐं चयो सोने हुसैन जे कदमनि में किरियो ऐं सोने हुसैन जे पारां विढ़ंदे विढ़ंदे शहादत जो जाम पीतई उन्हनि खे चवां थो जेके सोने हुसैन जे मुहब्बत जी दावा भी कनि था सोने हुसैन जे दग ते बि नथा हलनि इहे निकिरी अचो जी यजीदी लश्कर मां हुर निकितो हो ए लफ़्ज़ चवण दे निकल कर लश्कर आदा से निकल कर तवज्जो निकल कर लश्कर आदा से मारा हुर ने यूं नारा निकल कर लश्कर आदा से मारा हुर ने यूं नारा कि देखो यूं निकलते हैं कि देखो यूं निकलते हैं जहन्नम से खुदा वाले निकल कर लश्कर आदा से मारा हुर ने यूं नारा कि देखो यूं निकलते हैं जहन्नम से खुदा वाले मां जेको चयुम शायद अल्लाह कबूल करे व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम अल मकसूदी को साउंड शिकार पर 030236251071
0312003004 उस्ताद फैज मोहम्मद शेख। आल इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा अंतस्सलाम व मिनकस्सलाम तबारकत या वल जलाली वल इकराम। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा नव्विर क़ुलूबना बिल क़ुरआन व ज़य्यिन अख़लाक़ना बिल क़ुरआन वजअलहु लना इमामन व नूरन व हुदन व रहमह। अल्लाहुम्मा ज़क्किरना मिन्हु मा नसीना व अल्लिमना मिन्हु मा जहिलना वरज़ुक़ना तिलावतहु आना अल-लैल व आना अन्नहार वजअलहु लना हुज्जतन या रब्बल आलमीन। अल्लाहुम्मा अंसुरिल इस्लाम वल मुस्लिमीन। अल्लाहुम्मा अय्यिदिल इस्लाम वल मुस्लिमीन। अल्लाहुम्मा अंसुर असाकिरल मुस्लिमीन अल मुवहिदीन अल मुजाहिदीन फी कुल्लि मकान। अल्लाहुम्मा अहलिकिल कफरत वल यहूद वल हनूद वल नसारा वल हवारियीन। अल्लाहुम्मा शत्तित शमलहुम व फर्रिक जमअहुम व दम्मिर दियारहुम व ज़लज़िल अक़दामहुम व मज़्ज़िक़हुम कुल्ल मुमज़्ज़क़ या इलाहल आलमीन या रब्बल आलमीन। या नासिरल मज़लूमीन या नासिरल मज़लूमीन या नासिरल मज़लूमीन या मुजीब दावतल मुस्तग़ीन। उन्सुर इख़वानना फी मशारिकिल अर्ज़ि व मगारिबिहा। उन्सुर इख़वानना फी बिलादिश शाम फी बिलाद मिस्र। उन्सुर इख़वानना फी कुल्लि मकान। उन्सुर इख़वानना अल्लाहुम्मा अंसुर इख़वानना फी कुल्लि मकान। या अल्लाह असां सभिनी जे ग़लतियुनि गुनाहनि खे माफ़ फरमा। असां सभिनी जे सग़ीरन कबीरन गुनाहनि खे माफ़ फरमा। असांजे ज़ाहिरी ऐं मख़फ़ी गुनाहनि खे माफ़ फरमा। रब साईं तुंहिंजनि जिन ॿारनि जलसो करायो उन जी ख़िदमत खे क़बूल फरमा। जिन ताउन कयो उन्हनि जे ताउन खे क़बूल फरमा। जेके तुंहिंजा ॿारहां जलसे में शरीक थिया रब करीम सभिनी जी हाज़िरी खे मंज़ूर व मक़बूल फरमा। रब साईं जिन खे औलाद न आहे उन्हनि खे सालिह औलाद अता फरमा। जिन जी औलाद फरमा बरदार न आहे उन जे बचड़नि खे फरमा बरदार बणा। रब साईं हिननि सभिनी खे बचनि जूं ख़ुशियूं नसीब फरमा। हिननि खे बचनि जे ॾुखनि खां बचा। रब साईं हिननि सभिनी जे हलाल रोज़ी में बरकत फरमा। रब साईं हिननि सभिनी खे ज़ालिमनि जे ज़ुल्म खां बचा। जाबिरनि जे जबर खां बचा। हासिदनि जे हसद खां बचा। दुश्मननि जे नज़र बद खां बचा। रब साईं असांखे सुबुह जे पहरनि में शाम जे पहरनि में क़ुरान पाक जी तिलावत नसीब फरमा। रब साईं असांखे असांजे घर जे भातियुनि खे रोज़ानो 5 वक़्तनि जी निमाज़ नसीब फरमा। रमज़ान शरीफ़ जा रोज़ा नसीब फरमा। काबे जो हज नसीब फरमा। रोज़े रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब फरमा। या अल्लाह सभिनी मस्जिदनि मदरसनि जी हिफ़ाज़त फरमा। सभिनी आलिमनि तालिबनि जी हिफ़ाज़त फरमा। सभिनी दीन जे ख़िदमत गुज़ारनि जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म तां दीन जे सरबुलंदी जे लाइ जेका मेहनत थी रही आहे इन मेहनत खे मंज़ूर व मक़बूल फरमा। रब साईं लखे मुसलमाननि जे दिलनि जी धड़कन काइदे मिल्लत इस्लामिया काइदे जमीयत काइदे हुर्रियत हुज्जतुल इस्लाम वल मुस्लिमीन हज़रत मौलाना फजलुर रहमान साहब जी हिफ़ाज़त फरमा। रब साईं मौलाना जे ज़िंदगी में बरकत फरमा। मौलाना जे साए खे असांजे सिरनि ते तादेर क़ाइम फरमा। रब साईं असां सभिनी खे कलमे जी ज़िंदगी ऐं कलमे ते मौत अता फरमा। ईमान जी ज़िंदगी ऐं ईमान ते मौत अता फरमा। रब साईं असां सभिनी खे क़यामत जे ॾिहाड़े पाक मुहम्मद करीम